या अल्लाह, अज मुझे महबूब मुझे सामू आ पी तो केड़ी हालतन में ऐ उन्हें जदे मगे महफिल में नचन दे ठोंदो तो ने तो चा गुजरे हुंदे जग सारा मत रोएं प्लीज, आपके रोने के दिन बहुत जल्द खत्म होने वाले हैं। मैं आपको आपके शोहर से मिलाऊंगी कुछ भी करके। ऐसे मैं दिलबर को बहुत अच्छे से जानती हूँ, रुको मैं उसको फोन करती हूँ। हेलो दिलबर भाई, यूसुफ भाई हैं? आप उसकी गजल से बात कराओ। हाँ यूसुफ। हेलो गजल। हाँ गजल, तू ठीक आई? सही प्लीज मुझे अच्छी करे तावटी वन जल्दी अच्छी मुझे बैठी वन। हेलो यूसुफ भाई, ये वक्त इन बातों का नहीं है। आप स्पीकर खोलें, मैं आपको समझाती हूँ सब कुछ। ठीक है ठीक। मैं आपको लोकेशन भेज रही हूँ, आप इसको फॉलो करें। हेमो फिर इतना है। देखो अब तुम बीमारी की एक्टिंग करो, मैं कुछ करती हूँ, ठीक है? फिक्र नहीं करना। हाँ नईम, नईम, नईम जल्दी बाहर आओ। नईम, नईम, क्या बात है? गजल की तबीयत बहुत खराब है, जल्दी चलें। अबे यार यहाँ बुला लो डॉक्टर को। नहीं नहीं, डॉक्टर के आने तक लेट हो जाएगा, हमें चलना पड़ेगा। क्या? अच्छा चलो तुम उसको लेके आओ, मैं गाड़ी निकालता हूँ। चलो 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 बाहर चलो, बीमारी की एक्टिंग करो, हम बाहर जाएंगे, ठीक है? हमें पकड़ तो नहीं नहीं पकड़ेगा, चलो हम चलते हैं, ठीक है? आराम से। यूसुफ भाजाई के बैठी जगह ते हल, मां अचां थो। पर तू करे तो वञे? मां है गाड़ी ठिकाने ते लॻाइण पियो वञा। जी गाड़ी पाण सां हूंदी जफ़र ख़ान पाण खे ॻोल्हे वठंदो। हलो ठीक है, तू जल्दी अच जाए, असां हलूं था जाइ ते, रात थियण वारी आहे। न रो, तू एक बहादुर छोकरी आई, तू जाए लुढ़क
एतिरा त क़ीमती आहिनि जो दुनिया जहां जी दौलत तुंहिंजे लुड़कनि जी या कुझु बि न आहे। मुंहिंजे हिन वाइदे सां पंहिंजा लुड़को की छॾ। मुंहिंजी ज़िंदगी जो सभ खां वॾो मक़सदु जाफ़र खे बेनकाब करे तोखे तुंहिंजे यूसुफ सां मिलाईंदसि। चाहे इन जे लाइ मूंखे पंहिंजो सभु कुझु विञाइणो पए, ऐं तोखे तुंहिंजे यूसुफ सां ज़रूरु मिलाईंदसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। यार मूंखां हाणे घणो बर्दाश्त नथो थिए। ऐं मींदुसि जाफ़र ॾे पंहिंजो हिसाब किताब वठणु। यार अकेलो तूं न वेंदे, आउं तोसां गॾु आहियां। तो छा सम्झो मूंखां बची निकिरी वेंदव? ॾिस मुंहिंजा त केतिरा डिघा आहिनि, पहुची वियुसि न तो वटि। तूं न अची आ न त पाण तो वटि अचां, पर जेकॾहिं हाणे आयो आहीं न त हाणे मां तोखे कंहिं मासूम जी ज़िंदगी उजाड़ आणींदुसि। जाफ़र ख़ान जी बादशाहत खे ख़त्म करणु एॾो सवलो कमु कोन्हे चूज़ा। अरे वठी हलो हिनखे। खण दे मूंखे। साईं, जाफ़र ख़ान ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे। हू यूसुफ, दिलबर ऐं मूं जहिड़े खोड़ सिंधियुनि खे हिते गैर क़ानूनी तौरु रहाए असांजी कमाई मां कमीशन खणंदो आहे। हमेशह जे लाइ ब्लैक लिस्ट कराए छॾींदो आहे। मूं जहिड़ा खोड़ अबोज माण्हू हिन जी ज़्यादती जो शिकार आहिनि। असां पंहिंजो अलाह ताला खपाए हिते था अचूं। हिते ईंदड़ माण्हुनि सां ज़्यादतियूं करे उन्हनि जी मजबूरियुनि जो नाजाइज़ फ़ाइदो खणंदो आहे। इहो ई सबबु आहे कोई बि उन जे ख़िलाफ़ु आवाज़ु नथो उथारे। तो फिकर न कर, तुंहिंजो नालो न ईंदो। मां कोशिशि करे तव्हां सभिनी खे लीगल कराईंदुसि ऐं जाफ़र ख़ान खे उन जे अंजाम ताईं पहुचाईंदुसि। अलाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद करे साईं। हीअ जाफ़र ख़ान जी एड्रेस। ठीकु आहे, तव्हां वञी सघो था। जेकॾहिं चाहीं थो न त तोखे आसान मौत मिले त ॿुधा गज़ल इहो ई सुवाल मुंहिंजा हथ खोले कर त तोखे अहिड़ी मौत ॾींदुमि जो कुता बि तुंहिंजो लाश न चटींदा। फिलहाल त तूं हिकु छिते कुते वांगुरु मुंहिंजे रहमो करम ते हिते बदल आई। ऐं तुंहिंजो दोस्त दिलबर उहो त जहन्नम जी टिकट कटराए कुते जी मौत मरी वियो। ऐं हाणे तुंहिंजो वारो आहे। पर मां तोखे एतिरो जल्दी न मारींदुसि। तुंहिंजी गज़ल जे अञा तोखे मौत ॾींदुसि। ते ख़बर वो ते रखीस, बस अखियुनि में रखीस। पहुचां तो पेजी वई तुंहिंजी गज़ल जी ख़बर। हाणे वठी तो चांस ते आई उन जे साम्हूं तोखे कुते वारो मौत ॾींदुसि। पुछो तोखे जेका मौत ॾींदुसि तुंहिंजो लाश कुता बि न चटींदा। जाफ़र सुल्तान, मूंखे उन ॾींहं जो बेसब्री सां इंतज़ारु आहे जॾहिं मुंहिंजो यूसुफ मूंसां गॾु हूंदो। गज़ल, हाणे उहो वक़्तु अची वियो आहे। तूं तमामु जल्द पंहिंजे यूसुफ सां गॾु हो। वल्लाह हबीबी सदको मां पंहिंजे पाण खां उहो ॾींहुं अची वियो आहे। गज़ल
गजल कह रही हो गजल जेॾे तूं यूसुफ खे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं ॾिसंदी पर अफ़सोस पंहिंजे अखियुनि सां ई यूसुफ जो दम धणी हवाले थींदे ॾिसंदी तो कमीनो मां तोखे कोन चलींदसि चूचा चूचा चा उछल कर चूचा चूचा ताजा मुफ्त में मुझे रुपया ॾिसो हिते हणो छॾे मूंखे छॾे मूंखे छॾे मूंखे छॾे मूंखे मूंखे छॾो छॾो छॾ मूंखे वो ॾिस पंहिंजो यूसुफ वाह वाह छा त सीन है छा त रोमांटिक सीन है वाह वाह सिनेमा स्क्रीन ते हले हा न दोस्तो वॾियूं ताड़ियूं वॾना वञो हा माट करे छो बिठायो हा वञो ताड़ियूं ताड़ियूं वॼायो ताड़ियूं वॼायो हाउसफुल सिनेमा स्क्रीन सीन पियो हले ताड़ियूं वॼाए छत थी खोली हल 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 ता हल मनीष जाफर कुत्ता तू जर गोत खोल मां तोखे जीरो छॾींदो कुत्ता जीरो छॾींदो तोखे मां जीरो छॾींदो भाई आहिस्ते आहिस्ते कन में सुर पइजी वियो आहे मुंहिंजे छो तो मुंहिंजे कननि जी वाट लॻाई थोरो आहिस्ते ॻाल्हाए प्यार सां हुन सां त कहिड़ो प्यार सां भाकुर पातो प्यार सां ॻाल्हाए अंक न खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं चाहीं थो त तुंहिंजे गज़ल जी इज़त तार तार न थिए त चुपचाप वेही हुनजी कमाई खा न त मरण लाइ तयारु थी वञजांइ फ़ैसिलो तव्हां ॿिन्ही जे हथ में आहे हलो अल्लाह के पीछे आप डेढ़ माइक नहीं
कम मिस्टर सुल्तान यूं ॿुधो आहे त तव्हां मूंखे सबक सेखारण लाइ संदरो ॿधी हिते आया आहियो पर उन खां पहिरियां मुंहिंजे हथां मौत जो सबक सिखण लाइ तयार थी वञ यह तुंहिंजी भुल आहे जाफ़र तुंहिंजे इबरतनाक अंजाम जो वक़्तु अची वियो हाणे तुंहिंजो बचणु नामुमकिन आहे मुंहिंजो अंजाम उन खां पहिरियां तूं मुंहिंजे हथां मरण लाइ तयार थी वञ शैतान के सुल्तानी तू छा कयो याद मूं तोखे चयो न तुंहिंजी ख़ुशी लाइ सभु कुझु करे सघां मूं अॼु पंहिंजो वाइदो पूरो कयो तोखे तुंहिंजे यूसुफ सां मिलाए छॾियो गज़ल मिलाए छॾियो सुल्तान